वनी छो वणकार हित न ॻोल्हे होत खे लिको कीन लतीफ़ चए ॿारो चो बेपार नाए नेण निहार तोमे देरो दोस्त जो। सूफ़ी तसवुफ़ जो बुनियाद शरीयत जे असूलनि ते ई आहे, पर उन जे बहितर तरीक़ेकार ऐं अंदरूनी मतिलब जी बि वज़ाहत करे थो। इन राह जी इब्तिदा कंदड़ याने सूफ़ी सालिक कॾहिं बि शरीयत जे ज़ाहिरी ऐं अंदरूनी मतिलब जी उबतड़ नथो हले ऐं मज़हब जे अंदरूनी ऐं ज़ाहिरी मानाउनि ते पूरो लहण जी कोशिश करे थो। इन राह ते हलंदे हलंदे सूफ़ी निहठाई निवड़त जी मंज़िल माणे थो। तसवुफ़ ख़ुदा खे सुञाणण जी राह आहे ऐं इहा राह संजीदगी ऐं मतानत सां मक़सद जी ॻोल्हा जे तलबगार आहे ऐं इन में लवाइण ऐं नटाइण जी का बि गुंजाइश कोन्हे। जीअं माखीअ जी मख मानारे खां गुलनि ॾांहुं ऐं गुलनि खां मानारे ॾांहुं मुसलसिल सफ़र में रहे थी, तीअं सूफ़ी तसवुफ़ बि मुसलसल ख़ुदा जी तलाश, ख़ुदा खे ॼाणण जे तऊस, शौक़, जज़्बो पैदा करे थो। सूफ़ी मुसलसल इल्म जी ॻोल्हा में रहे थो।